अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी ख़बर में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त कोरोना जी ख़तरनाक आलमी वबा खां पोइ हिकु ॿियो ख़तरनाक वायरस जंहिंखे मंकी पॉक्स वायरस सॾियो थो वञे उन वायरस जो मुतासिर पहिरियों शख़्स जेको आहे सऊदी अरब में पहिरें शख़्स जी जेका तशख़ीस कई वई आहे उन जी तस्दीक कई वई आहे उहो शख़्स कंहिं ॿाहिरि मुल्क खां अॼु रियाद जे इंटरनेशनल एयरपोर्ट ते पहुतो जिते उन शख़्स जी टेस्ट वरिती वई जंहिंमें उन टेस्ट में उनखे मंकी पॉक्स जी तस्दीक थी। उन खां पोइ बाक़ी जेके से जहाज़ जा मुसाफ़िर हुया उन्हनि मुसाफ़िरनि जी पिणु टेस्ट वरिती वई। उन्हनि समूरनि मुसाफ़िरनि जी टेस्ट मंझां कंहिं बि ॿिए मुसाफ़िर खे उन मर्ज़ जी जेका सा तस्दीक न थी, सिर्फ़ु हिकिड़ो ई मुसाफ़िर हुयो जंहिंखे उन मर्ज़ जी तस्दीक थी। दोस्तो मंकी पॉक्स पिणु हिकु ख़तरनाक वायरस आहे। इन वायरस लॻण सां जिस्म में जेके रत ॻणियूं सन्हियूं सन्हा फलुकड़ा ऐं ॻोढ़ा थी पवंदा आहिनि जंहिं मंझां रत सिमण लॻंदो आहे जंहिं में दर्द थींदो आहे ऐं हीअ पिणु हिकु इंसान खां ॿिए इंसान में विचड़ंदड़ जेको वायरस आहे। उन करे महिरबानी करे पाण एहतियात कंदा ऐं पाण बि हिन मर्ज़ खां बचंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि प्यारनि खे ऐं घर वारनि खे बि बचाईंदा। ऐं इंशाअल्लाह उमीद त अव्हांखे असांजी हिन वीडियो ज़रिए मालूमात मिली हूंदी ऐं अगरि अव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल सिंध टेक इंफो खे सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे ज़रूरु वॼाईंदा त जीअं अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियो वक़्तु सिर अव्हां ताईं पहुची सघनि। महिरबानी।